अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में बलिकार आवां यासिर अहमद उनको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, पानी जे इशू ते ज़ाहिर आहे पूरो सिंध एहतजाज जो शिकार आहे, पूरो सिंध बिल्कुलु हाणे त को दो राह ई कोन्हे, पर पोइ बि ॼण माना वफ़ाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां त को रिस्पॉन्स ई कोन्हे। वफ़ाक़ी ॼण मम लॻी पई आहे, उनखे ॼण माना फ़र्क़ु ई नथो पए, उन्हनि खे महसूस बि नथो थिए त कोई एॾो एहतजाज बि थिए थो। सिंध गवर्नमेंट हालांकि पीपल्स पार्टी रेज़ोल्यूशन्स पास करे छॾिया, बयान अची विया, सदर साहिबु चई छॾियो, पर अॼु बि जेको नून लीग विहारे वेठी आहे, हाणे चए थी पीपल्स पार्टी सां कोई डिस्कशन हले थी पई त उहो पंजाब में पावर शेयरिंग कीअं थियणी आहे, पंजाब में फंड्स कीअं एलोकेट थियणा आहिनि, बसि इहा बहस मुबाहिस आहे। जी सही पिया चओ त सिंध में सिंध असेंबली बि ठारा पास करे छॾियो, रोज़ रोडनि रस्तनि नारनि सां ऐं गूंजे रहिया आहिनि ऐं मुतालबनि सां त भई ही वफ़ाक़ी हुकूमत ही वापसि वठे ही जेके रथाऊं आहिनि 6 कैनाल्स वारियूं, पर जूं नथी सुरे वफ़ाक़ी सरकार जे कननि ते ऐं हू पंहिंजे कमनि सां मसरूफ़ आहिनि। ॾिसो, हिकिड़ो पूरो हेॾो वॾो नंबर 2 वॾो सूबो आहे, कराची खां कश्मीर ताईं, हुन में हिकिड़ो एहतजाज थिए पियो। शायदि वफ़ाक़ी सरकार, नवाज़ लीग सरकार इहो तय करे वठी आहे त जेको आख़िरी मौक़ुफ़, आख़िरी इतलान ताईं जेको मौक़ुफ़ हो इन जो एहसन इक़बाल जो, त ही अजायो एहतजाज आहे। शायदि हू अञा बि हिन खे अजायो एहतजाज कंसिडर कनि पिया ऐं ऐं सिंध में त नवाज़ लीग जी को वजूद सच आहे कोन थो, कंहिंखां पुछिजे। ऐं मूंखे सम्झ नथी अचे त जेके नवाज़ लीग में हींअर उहिदेदार आहिनि उहो हाणे सिंध में छा पॉलिटिक्स करण जो इरादो रखनि था फ्यूचर में, बहरहाल उहो उन्हनि जो मसइलो आहे। लेकिन ही जेका मतिलबु ही रवैयो जेको वफ़ाक़ जो आहे, बेसिकली इहो रवैयो इंतिहाई ॾुखाईंदड़ ऐं बेज़ार कंदड़ आहे। हाणे छा थिए थो, ॾिसो यासिर, हिकिड़ी फ़र्द हुजे, हिकिड़ो ग्रोह हुजे, हिकिड़ी क़ौम हुजे, हिकिड़ो माशरो हुजे पूरो, हू जॾहिं कंहिं शइ ते हिकिड़ी पूरे शदोबत सां हिकिड़ी शइ खे रद्द करे रहियो हुजे थो, चाहे फ़र्द हुजे या पूरो समाज हुजे, रद्द करे रहियो हुजे थो, रड़ियूं करे रहियो हुजे थो, मुतालबो करे रहियो हुजे थो, इवन हिकिड़ो पितकड़ो ॿार बि, ऐं हुनखे तव्हां कॉन्स्टेंटली इग्नोर करे रहिया हुजो था, नज़र न भले ॿार आहे रड़ियूं करे, त पोइ हुनजी फ्रस्ट्रेशन लेवल वधणु शुरू थी वेंदी आहे। यानी हुनखे पोइ कावड़ डबल इन करे थींदी आहे हुनजी त यार असांखे न सिर्फ़ु असांजी ॻाल्हि न पई ॿुधी वञे, पर असांखे केरु मतिलबु जेको धुर आहे, जेको इख़्तियारी आहे, चाहे उहो घर में माइट हुजनि या सरकार वफ़ाक़ी हुजे, उहा असांखे मतिलबु को रिस्पॉन्स ॾियण लाइ बि तयारु न आहे, असांखे इग्नोर करे पई, नज़रअंदाज़ करे पई। त हीअ कावड़ खे ॿीणो करण जे मुतरादिफ़ आहे जेको हींअर वफ़ाक़ी सरकार करे रही आहे। ऐं जेका तव्हां लेवल ॾिसो एहतजाज जी, जंहिं सतह तां, यानी बिल्कुलु ई ग्रास रूट सतह ते, हिकिड़ी आम माण्हू जी सतह ते इहे एहतजाज थिए पियो, जंहिंमें पितकड़ा ॿार बि आहिनि, ख़वातीन बि आहिनि, पॉलिटिकल फोर्सिस बि आहिनि, प्रोफेशनल वकील ऐं डॉक्टर्स ऐं ही बि आहिनि। सो इट्स ही असांजा लोक फनकार आहिनि ऐं आम माण्हू आहे जेको रोडनि ते नज़र न पियो अचे, हू उताकनि ते, घरनि ते, मुख़्तलिफ़ जायुनि ते हिन ॻाल्हि खे जेको आहे निंदे पियो ऐं हिन ॻाल्हि ते फ्रस्ट्रेट थिए पियो। त जॾहिं वफ़ाक़ी सरकार ऐं हिकिड़ो ॾींहुं न पियो थिए, माण्हुनि सम्झो पियो त हीउ को सिर्फ़ु हिकिड़ो ॾिहाड़ो बलाइबो, हीउ जेको दरिया जो ॾिहाड़ो आहे, अॼु बि ओतिरी शदोमत सां माण्हू ॿाहिरि निकितल हुआ। त हिन खे नज़रअंदाज़ करणु सिंध जे माण्हुनि जी कावड़ खे ॿीणो करण जे मुतरादिफ़ आहे। ऐं मतिलबु हिनखे ॾिसी, ऐं मतिलबु तव्हां हाणे नज़रअंदाज़ मतिलबु हिकिड़ी इलेक्टेड असेंबली खे बि कयो पिया, ऐं इलेक्टेड असेंबली त चलो न, उहो बि हिकिड़ी हाणे असां वटि हिननि इदारनि जो को, छाकाणि त हिननि इदारनि को पंहिंजो एतिरो रखियो कोन्हे, एतिरो मान ऐं मर्तबो, न त असेंबली मां ठारा पास थियणु वॾी ॻाल्हि हूंदी कंहिं वक़्तनि में। पाण चवंदा ठीकु आहे हिकिड़ी फॉर्मेलिटी आहे, पूरी थी वई आहे, पर सिर्फ़ु उहो त न आहे न, हुनजे बैकअप में हुन सां गॾोगॾु सॼी सिंध जेका आहे उहो तव्हांखे उथलियल नज़र अचे थी। हिन खे हिकिड़ा मख़सूस सोच वारा हिकिड़ा अगरि मीडिया जेको आहे हिन खे हिकिड़ी नैरो लाइन करे छॾे थी, कॉम्परस तंजीमों के जानिब से मुज़ाहिरे हो रहे, भाई सिर्फ़ु कॉम्परस तंजीमें नहीं कर रही हैं। ॾिसो, पंहिंजो पाणी घुरणु, पंहिंजी मानी घुरणु, पंहिंजे जेके लाइ साफ़ आबो हवा घुरणु,
इनमें कॉम्परस्ती किथां अची वई? ये नेशनलिस्ट हैं, ये फलाण हैं, कॉम्परस्त हैं, ये कॉम्परस्ती किथां अची वई? ही एक्चुअली उहो रवैयो ऐं सोच आहे जंहिंजे करे हिन मुल्क खे जा सूबा स्पेशली नंढा सूबा डिघी तारीख़ आहे हुनजी त हू छो नाराज़ थींदा रहिया वफ़ाक़ सां। ऐं वफ़ाक़ी सरकार अॼु बि तव्हां ॾिसो तमाशो आहे, हीउ जेको तव्हांजे प्राइम मिनिस्टर साहिबु अॼु चवनि था त हिकिड़ी दानिश यूनिवर्सिटी असीं इस्लामाबाद में ठाहींदासीं ऐं हू यूनिवर्सिटी हूंदी जेकी दुनिया सां मुक़ाबिलो कंदी। बिस्मिल्लाह, ठाहियो, कहिड़े पैसनि ते ठाहिनि पिया? उहो साॻिया 190 मिलियन पाउंड जेके सिंध जी प्रॉपर्टी जे एवज़ हुन ते ॾंढ लॻायो हो एपेक्स कोर्ट, सुप्रीम कोर्ट, जेके पैसा पोइ लंडन मां आया, पोइ इमरान ख़ान जी हुकूमत में उहे उनजी जुर्माने में सुप्रीम कोर्ट में जमा थिया, कैबिनेट का अप्रूवल वरितो। पोइ चलो इमरान ते इल्ज़ाम हयो वियो त मलिक रियाज़ बहरिया वारे उन जे एवज़ इमरान ख़ान खे हुन कहिड़ी यूनिवर्सिटी ठाहे पियो, अल कादिर यूनिवर्सिटी जी लाइ ज़मीन ॾिनी। हाणे जिते केस बि हले थो अल कादिर ट्रस्ट वारो, त भाई हुन ते जेको ज़मीन ॾिनी पे न पई ॾिनी, पंजाब जी ज़मीन हुन ॾिनी पे, उहो असांजा पैसा सुप्रीम कोर्ट रिलीज़ कया त हू वफ़ाक़ी सरकार जा पैसा कीअं थी विया? ऐं उन ते पराए माल ते टोपी निराड़ वारी ॻाल्हि आहे त तव्हां सिंध जा पैसा आहिनि। जी हा, भला इहो जेको तव्हां इंटरनेशनल स्टैंडर्ड जी यूनिवर्सिटी ठाहिणु चाहियो था, भई कराची में ठाहे वठो, हैदराबाद में ठाहे वठो, लाड़काने में ठाहे वठो, सखर में ठाहे वठो, किथे बि सिंध जा पैसा आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको एटीट्यूड आहे, हीउ रवैयो आहे, ऐं इन जे बावजूदि अगरि सिंध मां पॉलिटिकल सपोर्ट नवाज़ लीग हुकूमत खे ॾिनी वञे थी त सवाल इहो न आहे त असीं को वफ़ाक़ ऐं सूबे जे विच में टकराए, हीउ ॿिनि जमातनि या ॿिनि ज़हनियतनि जे विच में टकराए। हीउ जेको वेही जॾहिं तव्हां सिर्फ़ु पंजाब में हुजो था ऐं वफ़ाक़ी सरकार के ॿिए जी हुजे थी त तव्हां ख़ादमे आला पंजाब हुजो था, त असां तव्हां ते कॾहिं एतिराज़ु कयो त तव्हां सिर्फ़ु पंजाब जी ॻाल्हि छो था कयो, तव्हां सिर्फ़ु पंजाब जी तरक़ी जी ॻाल्हि छो था कयो? अगरि मरियम नवाज़ साहिबु सिर्फ़ु पंजाब जी ॻाल्हि करे थी, असां कॾहिं एतिराज़ु कयो? करणु ई न खपे भाई हुनखे ज़रूरु। ऐं हू जेको पीपल्स पार्टी खे पंजाब में पावर शेयरिंग नथी कराए, हुनजो इस्तेहक़ाक़ आहे। साॻी रीति त उनखे त केरु कॉम्परस नथो चए। पंजाब अगरि को माण्हू सिर्फ़ु पंजाब जी ॻाल्हि करे त उहो कॉम्परस न आहे। अगरि परवेज़ खटक जे ज़माने में चीफ मिनिस्टर केपी हो, या हाणे अमीन गंडापुर जेको आहे उहो केपी जी ॻाल्हि करे त उहो कॉम्परस न आहे। पर अगरि सिंध जा माण्हू सिंध जी ॻाल्हि कनि त उहो कॉम्परस थी विया। बलूचिस्तान जा माण्हू बलोच राइट्स जी ॻाल्हि कनि त चुप करो, बलोचों का तो मसला ही नहीं है। ये छा रवैयो आहे? सो बिन्हे सादा आहियूं, पर एॾी इहा ॻाल्हि त असांखे बि सम्झ में अचे थी त थिए छा थो। तव्हां 190 मिलियन पाउंड में कीअं था इस्लामाबाद में यूनिवर्सिटी ठाहियो, ऐं पीपल्स पार्टी इहो कीअं थी अलाउ करे? भाई बहरिया में ज़मीन वई आहे सिंध जी, ही पैसा जुर्माने में ॾंड में सुप्रीम कोर्ट लॻाया हुन ज़मीन जे एवज़ त सस्ती वरिती वई आहे। त माना सिंध खां वरिती हुई, सिंध जी ज़मीन हुई न, वफ़ाक़ी सरकार जी रेलवे खाते जी ज़मीन त कोन हुई न सर। त उन सां तव्हां इस्लामाबाद में अच्छा हाणे त ॻाल्हि कबी यार आप कमाल करते हैं यार, क्यों इस्लामाबाद मुल्क नहीं है क्या? एडी वडी तो भाई कराची या हैदराबाद मुल्क नहीं है क्या? ये तो अजीब आर्ग्यूमेंट है ना। तव्हां अगरि चओ त भाई सिंध तो सिंध क्या पाकिस्तान से नहीं? भाई सिंध पाकिस्तान से अलग नहीं है, लेकिन पाकिस्तान भी तो सिंध से अलग नहीं है ना। ही कहिड़ी असांखे जेको आहे उहो गंतरी ॿुधाइनि था। त अगरि चऊं त भाई उहो सर जी उहो असांजा पैसा आहिनि मोटाए ॾियो, अड़े इस्लामाबाद तरक़ी कंदो, तव्हां तरक़ी जे ख़िलाफ़ आहियो। वेरी गुड। कॉलर हिन सां गॾु एहसान मल्ला नंदोमा जी मल्ला साहब छा चईंदा? अली साहब ऐं यासिर ॿिन्ही ॼणनि खे सलाम चवंदुसि। अली साहब खे चवंदुसि त अॼु सोशल मीडिया ते हिकिड़ो डॉक्टर अयूब शेख जो बयानु गर्दिश करे रहियो आहे, जंहिंमें हू चई रहियो आहे त 6 केनाल जेका वफ़ाक़ी सरकार ठाहिण वञे पई, उन्हनि मां जेके 4 केनाल आहिनि उहे भले ठाहे, बाक़ी हिकिड़ो जेको चोलिस्तान आहे ऐं चौबारा आहे उहो केनाल जेको आहे सो 2 केनाल आहिनि उहे न ठाहीनि। हाणे अली साहब खां पुछणु चाहींदुसि, छा 4 जेके केनाल ॿिया ठहंदा उन जे ठहण सां सिंध में जेको पाणी वारी विछ आहे
उन ते को असरु वग़ैरह न पवंदो, या हीउ जेको बयानु ॾिनो वियो आहे जेका सिंध में हिन वॾी लेवल ते जेका तहरीक हली रही आहे केनालनि जे ख़िलाफ़, जिते सिंध जो हर माण्हू पंहिंजे हिसे जो जेको फर्ज़ सम्झी कमु करे रहियो आहे, उन खे किथे ही जेका आहे सो दॿाइण जी कोशिशि त न कई हुई, जो डॉक्टर अयूब शेख जहिड़ो दानिश्वर ऐं साफ़ी सॾाईंदड़ बि अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो बयानु ॾे जेको माहौल हिन वक़्तु हिन सिंध जी सूरत हाल बाबति हली रहियो आहे। ठीकु आहे साईं, मैं बि कॉलोनी मनसब डायरी नवाब शाह जी। डायरी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं, जीअं त ही माशाअल्लाह असां सिंध में शौर अची वियो आहे जो केनालनि ते पहिरियां त सिंधी मीडिया जी जिदोजहद जेका हुई उहा जारी रही आहे, जेको आहे सो 2-3 ॾींहंनि खां ज़िलो नवाबशाह आहे उन में जेको आहे शौर अची वियो आहे माण्हुनि में, पाण मुराद एहतजाज अचणु शुरू थी विया आहिनि। जेको नेशनल प्रेस क्लब बांदी सॾ ते वॾो हिकु एहतजाज कयो वियो, जंहिंमें बांदी जी अवाम तौरु ज़िला नवाबशाह जी अवाम वॾी अंग में शिरकत कई। साईं मूंखे ॾिसण सां ॾाढी ख़ुशी थी त अवाम अचनि पिया, पाण मुरादा माण्हू अचनि पिया। त अली काज़ी जी ॻाल्हि आहे, पाण मुरादा माण्हू आया त पाण जे सिस्टम खां कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी वेंदा, इन ते कुझु ॻाल्हाए। माशाअल्लाह अवाम बाक़ाइदगी सां संजीदगी आहे, अवाम केनालनि खे बिल्कुलु रद्द थी करे। ठीकु साईं। साईं अगरि कंहिं चयो आहे त 4 केनाल भले ठाहे वठो, 2 न ठाहियो, त अवल त हुनखे मैंडेट केरु ॾिनो आहे? मतिलबु केरु अलिफ बे डॉक्टर अयूब हुजे, अली काज़ी हुजे, यासिर सुमरी हुजे, मैंडेट केरु ॾिनो आहे त तव्हां ही 2 ठाहे? इहे केरु, मतिलबु इहे कीअं थो थी सघे? ॿी ॻाल्हि इहा आहे त मतिलबु हू कच्छी ऐं रेणी जी ॻाल्हि कनि पिया। ॻाल्हि इहा आहे त हुननि जी कैपेसिटी वधाइण जी ॻाल्हि पई थिए। मूंखे ख़बर न आहे कीअं ॻाल्हि ठहियल त आहिनि, लेकिन थल केनाल 2 जे बारे में छा ख़्यालु आहे? ऐं टेक्निकल गुफ़्तगू जी मतिलबु मूंखे ख़बर न आहे ज़रूरत ई छो पैदा थी आहे, छा चवण जी कोशिशि कई आहे डॉक्टर अयूब जी सफ़ा मूंखे। लेकिन आउं हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो चवां, हिन ॻाल्हि ठीकु आहे, पोइ मुंहिंजे ख़्याल में को अञा वज़ाहत कई अथसि या न कई अथसि? अच्छा, सो ॻाल्हि इहा आहे त ॾिसो केरु मल्हा साहिबु, ॾिसो हींअर सिंध जे माण्हुनि, हिन करोड़े माण्हुनि हिन इशू खे जी मालिक थी धणी थी बीह रहिया आहिनि। जी हा, मतिलबु हिन में को हिकिड़ो अयूब शेख हुजे, हिकिड़ो अलिफ हुजे, हिकिड़ो बे हुजे, हिकिड़ो अली काज़ी हुजे, हिकिड़ो यासिर सुमर हुजे, हिकिड़ो XYZ हुजे, उहो छा हिकिड़ो बयानु ॾींदो आहे पोइ हीअ हवा निकिरी वेंदी छा हिन मां? इहे सुवाल नथो पैदा थिए। इहा ग़लती न कयो। बाक़ी छो आई थिंक के डॉक्टर अयूब खे पंहिंजा वापसि वठणु खपे स्टेटमेंट, ऐं हीअ त बिल्कुलु ई मतिलबु दरवेश क़िस्म जी गुफ़्तगू आहे। ऐं हीअ मैंडेट ॾिनो ॾे केरु थो कंहिंखे? ऐं इहो तय थियलु उसूल आहे, सिंध जा टेक्नोक्रेट्स हिन ते एग्रीड आहिनि त बीइंग लोअर राइपेरियन असां मथे को बि केनाल, को बि वाटर प्रोजेक्ट जेको आहे उहो न ठहणु खपे। जी हा। सो हाणे उहा हिकिड़ी टेक्निकल गुफ़्तगू थी वेंदी, लेकिन न ॾियणु खपे अहिड़ो बयानु। कॉलोनी सां फ़कीर लाखाणो मीरपुर खास मां। जी लाखाणो साहब छा चवणु चाहींदा? साईं सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हांखे काई सलाम हुजे न साईं। हाणे अर्ज़ु आहे त हिकिड़ो हींअर रमज़ान शरीफ़ जो महीनो, ॿियो हेॾियूं गर्मियूं, असां हिन जा नौकर आहियूं। हाणे इहो गले मां वठी केनाल वापसि वठिबा, बाक़ी ईअं ॾींदो ई कोन। हाणे जेकॾहिं हिननि जा पेरा खणूं त पहिरियां हिननि जा पेरा वञनि था नवाब शाह, पोइ वञनि था लाड़काणो, पोइ वञे थो इहो पहिरियों साॻियो इस्लामाबाद, इस्लामाबाद खां पोइ लाॻी थो इन भरे वारे शहर में ई पेरा गुम थी था वञनि। छो हिननि इहा मश्करी खणी ॿधी आहे? छा गुम थींदो साईं? ठीकु। अच्छा, अॻु में साईं फ़ोन कयो ताहिरी साहिबु त ही पाण मुरादो थियणु शुरू थी विया आहिनि। साईं बिल्कुलु इहा ॻाल्हि बिल्कुलु आहे हक़ीक़त ताहिरी साहिबु, त आहिस्ते आहिस्ते पर काफ़ी ॾींहंनि खां हाणे तंज़ीमूं त पंहिंजी जाइ ते कनि थियूं, पर हाणे ही पाण मुरादो थियनि पिया। पोइ उते लोकल सतह ते ज़ाहिर को न को सॾु ॾींदो हूंदो, को न को साउंड सिस्टम अरेंज कंदो हूंदो, उहो त थिए पियो। बट क्वेश्चन इज़ के ही जेका मोमेंटम आहे ही केतिरो मेंटेन थिए थो ऐं हिन में शिदत अचे थी या नथी अचे। छाकाणि त पाण मुराद शयुनि में कॾहिं कॾहिं हू शयूं कॾहिं कॾहिं छा अक्सर उहो कंहिंजे बि कंट्रोल में न रहंदियूं आहिनि। जी हा। जेका ॻाल्हि तव्हां कॉलर सरफराज़ लगारी हैदराबाद मां। जी लगारी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं यासिर साहब ऐं साईं मोहम्मद इकबाल साहब खे सलाम। वालेकुम साईं काज़ी साहब ईअं डिस्कस पिया कनि जेको
ॿुधो पिए त जेको 190 मिलियन पाउंड वारो जेको आहे जेका पैसा आहिनि, बिल्कुलु मां साईं काज़ी साहिब जी ॻाल्हि खे बिल्कुलु सेकेंड थो कयां, बिल्कुलु सही आहे। त जॾहिं सिंधी ज़मीन जा पैसा आहिनि त सिंध हिते ई अचणो खपे हिन पैसनि खे। त इहे पैसा ई कंहिं ॿिए तरफ़ वञनि त सिर्फ़ु माना इहो हर लिहाज़ सां ग़लति आहे। मूं बिल्कुलु लॉजिक ई कोन थी ठहे। सिंध जो पैसो आहे, सिंधी ज़मीन हुई ऐं उहा सॼी सिंध खे ई मिलणु खपे। कराची हुन में हैदराबाद सॼो सिंध में आहे। बिल्कुलु सही आहे काज़ी साहिब, बिल्कुलु सही आहे। ॿियो वरी साईं काज़ी साहिब खे मुंहिंजो हिकिड़ो सुवालु इहो आहे, साईं ट्रम्प जेको आहे पाकिस्तान खे जेको सो ऑरेंज लिस्ट में रखी छॾियो आहे ऐं 43 के मुल्क आहिनि हुननि खे रखियो अथसि, जंहिंमें पाकिस्तान ऑरेंज में आहे, लिस्ट में आहे, जंहिंमें माना रिस्ट्रिक्शन्स आहिनि, इमिग्रेशन ते बि आहिनि, विज़िट वीज़ा ते बि आहिनि। त साईं काज़ी साहिब हिकिड़ो मां चाहींदुसि इन्हनि खे साईं थोरो ॻाल्हाइनि। ऐं ॿियो त IMF वारा बि थोरो माना चई विया आहिनि त ठीकु आहे हाणे तव्हांखे किस्त ॾियूं था बसि। त साईं इन ते थोरो ॻाल्हाइनि त हू थोरो करे विया आहिनि, हाणे तव्हां किस्त ॾियूं था। ऐं इहा बि ॻाल्हाए बिजली सस्ती थिए कान पई, चवनि पिया बिजली सस्ती थींदी। अॼु बि को मिनिस्टर चए पियो। साईं काज़ी साहिब खां मुंहिंजी गुज़ारिश साईं थोरो ॿ टे इन कमेंट। महिरबानी सर, थैंक यू, अस्सलाम वालेकुम। अच्छा, संजराणी साहिब जेको लखानो संजराणी साहिब जेको चयो त पेरा किथे पिया वञनि, माण्हू ॾिसनि पिया, सही, उहो त ठीकु आहे। लेकिन हाणे त ॻाल्हि इहा आहे त हीअ ॻाल्हि मतिलबु अञा चोरी थी न आहे साईं, अञा संभरजे पियो। केनाल ठहणु शुरू थिया आहिनि त चोरी थियण जा सांभा आहिनि, पाणी चोरी थियण जा। ऐं पाणी असांजी जेका शइ जंहिं डिक्शन में साईं ॻाल्हायूं पिया उन में ई जवाबु ॾियण जी कोशिशि कयां पियो। त हाणे थियण त ईअं खपे त भाॻिया जेके आहिनि उहे को हिकिड़ी मरबूत क़िस्म जी हिकमत अमली ठाहिनि त हिन खे रोकजे कीअं। सो हाणे उहो ज़ाहिर सभिनी हिकिड़ी गॾियल फ़हम सां शइ ठहणु खपे। गॾियल फ़हम ऐं फ़िलहालु त गॾियल कावड़ त नज़र अचे पई, गॾियल रद्द अमल बि नज़र अचे पियो सिंध जो। हाणे हिन में हिकिड़ी फ़हम बि गॾियल अचणु खपे त हिन खे हिकिड़ो चैनलाइज़ करे हिन मां रिज़ल्ट ओरिएंटेड हिन सॼी ॻाल्हि मां नतीजा ख़ेज़ कीअं कजे। शइ तमामु सभु शयूं सुठियूं हूंदियूं आहिनि, पर अगरि हुनजो नतीजो न निकिरे त हू बेमाना हिकिड़े लिहाज़ सां थी वञे। सो होपफुली ज़ाहिर जो नतीजो निकिरणो त आहे, पर उमेदु कजे त सिंध जे बहितरी में, सभिनी जी बहितरी में थिए। साईं जी लगारी साहिब चवनि पिया पाकिस्तान खे अमेरिका जेको आहे ऑरेंज लिस्ट में आणे छॾियो आहे, यानी अञा रेड वारे में न विया आहियूं, माना बंदिश न पई आहे, पर 2 महीननि जो शायदि टाइम ॾिनो अथनि त पंहिंजा अफ़ाल सुधारियो, न त पाकिस्तानी पोइ अमेरिका ट्रेवल न करे सघंदा। सही ॾिसो, हिन ॻाल्हि में बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे त FATF बि ईअं असांखे काफ़ी अर्सो ग्रे लिस्ट में रखियो, हिननि ऑरेंज लिस्ट में रखी छॾियो। हाणे FATF हिकिड़ो वॾो मसइलो हो। अगरि पाकिस्तान अमेरिका ट्रेवलिंग बंदि कंदो 43 मुल्कनि जी, ही ट्रम्प आहे, इन खां तव्हां कुझु बि भरोसो, कुझु बि उमेदु लॻाए सघो था। हू पंहिंजे पाड़े वारे मुल्क खे चए थो त ही बॉर्डर ख़तमु करे कैनेडा खे पंहिंजो अमेरिका जो हिसो ठाहे छॾींदे। अजीब ग़रीब माण्हू आहे। हिकिड़े पासे चए थो गज़ा खे ख़ाली कराए फ़लस्तीनियुनि खां ऐं रियल स्टेट प्रोजेक्ट ठाहे छॾियो, पोइ चए थो मूं किथे चयो त फ़लस्तीनी कढंदासीं, हाणे हुनखे रखंदो छा, वॉट इज़ ही। हू यूक्रेनियन खे चए थो बाबा बसि इज़त बचायो, माण्हू बचायो, बसि जेको नुक़सानु थियो त मुल्क छॾियो अधु ऐं हलिया वञो, बसि इहो पीस। सो यू कैन एक्सपेक्ट एनीथिंग लगारी साहिब फ्रॉम ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन। लेकिन असां वारनि खे सोचणु खपे, जेको असीं मिंथनि जा ठकाए माण्हू हितां ॿधी हुननि खे पहुचाए पिया अचूं, ट्रॉफीज़ पहुचाए पिया अचूं, हीअ सिर अथई, हीअ सिर आहे, हीअ ॾिसो मुंडी तव्हांखे पहुचाए ॾिनीसीं। आई थिंक असां बि मतिलबु ही बाउंटी हंटर्स वारो जेको मामिलो आहे, त मतिलबु असीं मतलूबा शख़्सियनि खे ॿधी जेको आहे, पोइ इनाम में त कुझु नथो मिले, कुझु बि नथो मिले। थैंक यू करे जान छॾाए छॾियूं भई हीअ कहिड़ी फज़ीलत आहे, असांखे अफ़गानिस्तान खे तव्हां हिकिड़ी लाइन में बीहारियो पिया। बाक़ी अगरि असांजी ट्रेवलिंग में फ्लॉज़ आहिनि, असांजो PIA जहाज़ कल्ह 4 ॾींहं लाइ कराची मां इस्लामाबाद रस्ते में लाहौर पहुतो त रस्ते में जो व्हील ई किरी पियो, हवा में किथे विञाइजी वियो, अलाए किथे हलियो हुयो। सो इहे पंहिंजा अफ़ाल त सुधारणु खपनि, मतिलबु ऐं ॾिसणु खपे त को अहिड़ो एलिमेंट ट्रेवल न करे, न सिर्फ़ु अमेरिका ट्रेवल न करे, दुनिया में किथे बि ट्रेवल हितां न करे। असांजी इमिग्रेशन ऐं मतिलबु इन सभिनी खे FIA खे वधीक विजिलेंट थियणु खपे। ऐं दहशतगर्द पाकिस्तान में बि न अचनि, दहशतगर्दी बि त नथी खुटे न। जी हा, उहो बि हिकिड़ो जाफरा एक्सप्रेस वारो थियो, वरी हुननि हिकिड़े दहशतगर्दनि हमिलो कयो हिकिड़े डैम ते, उतां 7 माण्हू खणी विया आहिनि मज़ूर। वरी अॼु ख़ैबर पख्तूनख्वा में थाणनि ते हमला कया अथनि। त
असांखे दहशतगर्द ॿाहिरि रोकण कोशिशि कजे त अहिड़ो को माण्हू मशकूक माण्हू न ट्रेवल करे किथे बि, ऐं हीअ जेके मशकूक ऐं दहशतगर्द हिते अचनि था इहे बि न अचनि। फलाणे सां गुलाम नबी बबर कराची मां। जी बबर साहब छा चईंदा? अस्सलाम वालेकुम साईं। जी वालेकुम सलाम। वालेकुम हेलो सलाम। साईं, मां इहो काजी साहब खां पुछा करणु चाहिंदो जो असांजो गवर्नमेंट पेड आयूब शेख आहे, स्कॉलर सॾाईंदो ॾाढो सियाणो बि सॾाए थो, ऐं जीअं चवंदा हुआ न पहाको आहे त मीरनि खे घर मां लॻी, त हे बि असांजे सिंधियुनि जे लाइ हेॾा सॼण आहिनि जेको चवनि था त जेको ॿ न भली 4 भली ठाहियो 2 न ठाहियो, जेको एक्सपांड कनि था पिया उहो वरी ठाहिण छा उहो पाणी न खणंदो, इहो बि केचमेंट एरिया वधंदो न। पाणी जी खोटी त ऑलरेडी अल्टीमेटली सिंध जी ई थींदी। सो इन में काजी साहब जेकॾहिं कुझु रोशनी विझणु चाहिनि वॾी महिरबानी सर। ठीकु साईं। बबर साहब, मां थोरी देरि पहिरीं ते हिकिड़ो दफ़ो ॻाल्हायसि त इहो हक़ु इवन असांजी चूंडियल हुकूमत खे बि न आहे। ऐं बिल्कुलु वज़ाहत सां चवां पियो, इवन चूंडियल हुकूमत खे बि इहो हक़ु न आहे त हू चए त हीउ फलाणा 4 ठाहे वठो ऐं फलाणा 2 ठाहे वठो ऐं 3 ठाहे वठो, छाकाणि त चूंडियल हुकूमत बि चूंडनि दौरान इन ॻाल्हि ते मैंडेट न वरितो आहे, या त वरी इलेक्शन करायो सिंध में ऐं हिकिड़ा माण्हू चवनि त भई 4 ठाहिण ॾियूं था 2 नथा ठाहिण ॾियूं, उहे वोट वठी अचनि, पोइ त हिकिड़ी धार ॻाल्हि थी वेंदी। पर जॾहिं मैंडेट ई न आहे त इवन जेका इलेक्टेड गवर्नमेंट आहे जंहिं वटि अदरवाइज़ मैंडेट हूंदो आहे डायलॉग करण जो, पंहिंजे सूबे खे रिप्रेज़ेंट करण जो, उहो बि इख़्तियार नथी रखे त अहिड़ी सौदेबाज़ी करे त हाणे को इंडिविजुअल बि फ़र्द बि अगरि अहिड़ी ॻाल्हियूं करे पियो त आऊं सिर्फ़ु छा था चई सघूं, मतिलबु बिल्कुलु बादशाही ॻाल्हि आहे। हाणे चऊं छा हीअ कहिड़ी दानिशरी आहे, इहा मूंखे सम्झ न आई आहे ऑनेस्टली, इहा मूंखे सम्झ खां ॿाहिरि आहे त वॉट वॉज़ दैट। ऐं हिन ॾिसो ॻाल्हि इहा आहे त आऊं हिन में फतवा वतवा जारी करण जो आऊं कोन हूंदो आहियां साईं, लेकिन बहरहाल ऐं आऊं कंहिंजी नियतनि ते बि हरू शक न कंदो आहियां। आई एम श्योर की को बि माण्हू हिन महिल सिंध जो सॼणु, लेकिन हाणे अगरि इहा हिकिड़ी कंहिं मतिलबु स्लिप ऑफ टंग बि आहे त ही शुड टेक हिज स्टेटमेंट बैक एंड अपोलोजाइज़, इफ नॉट अपोलोजाइज़ एटलीस्ट टेक हिज स्टेटमेंट बैक त हुनजो मतिलबु इहो न हो, या जेको बि चवणु चाहे थो, इहा का ॻाल्हि न थी सही। ऐं हिन वक़्तु अगरि कंहिं टेक्निकलिटी में डिस्कस करिणो आहे त तव्हां पंहिंजो केस ई वीक सही। टेक्निकलिटी त हिन में आहे ई कोन न सर। एग्ज़ैक्टली टेक्निकलिटी त इहा आहे त पाणी हींअर अॼु जॾहिं एज़ वी स्पीक त 46% ऑलमोस्ट अप्रॉक्सीमेटली पाणी जी शॉर्टेज आहे। 2 वॾा डैम डेड बोतल, मंगला डेड थी वियो आहे, तरबेला डेड लेवल ते वञण वारो आहे, यानी सिस्टम में पाणी ई न आहे। त तव्हां जॾहिं अरबे खरबे रुपयनि जा को केनाल या प्रोजेक्ट ठाहींदा आहियो त तव्हां छा चवंदा आहियो, रुगो ॿोॾि वारे ज़माने में हिनखे हलाईंदासीं बाक़ी सुका पिया हूंदा, इहे थोरी फिज़िबिलिटी। सवाल ई पैदा। जॾहिं हिकिड़ो दफ़ो केनाल में चश्मा झेलम लिंक केनाल हिकिड़ो दफ़ो खुलियो हो त अॼु ताईं ताहयात खुली वियो, त हीअ त ॻाल्हि ई ग़लति आहे न। हिन में पाणी सिस्टम में ई कोन्हे, लिहाज़ा हिकु या अधु बि खोलण जी कीअं इजाज़त ॾेई सघिजे थी। ज़ाहिर आहे इहा त माना केस वीक करण वारी ॻाल्हि थी वेंदी। अच्छा अॻिते हलूं पंहिंजी किनाल खां अगरि हटनि, जेको ॿियो जेको हले थो पियो टेररिज़म जो वाक़ियो, जीअं तव्हां बि डिस्कस कयो त फलाण ज़रा रिलीजियस पार्टीज़ खे बि हिट करणु शुरू आहे। इवन पाण जेके असां वटि ऑर्गेनाइज़ेशन टेररिस्ट डिक्लेयर लश्कर इस्लाम, इन्हनि जा बि माण्हू मरणु शुरू थी विया आहिनि। कल्ह JUI जे हिकिड़े सरबराह खे वरी लोकल के लीडर खे शहीद कयो वियो, त इहे इन लेवल ते आहिस्ता आहिस्ता हिट थिए थी। कल्ह पर जॾहिं DGISPR साहब आहिनि, जॾहिं सरफराज़ बुगटी साहब प्रेस कॉन्फ्रेंस कनि पिया, त बाक़ी ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, पर जॾहिं हू चवनि था त मिसिंग पर्सन इज़ नॉट एन इशू, त पोइ केतिरा सीरियस आहिनि बलोचिस्तान जे मसइले खे हल करणु। एक्चुअली ॾिसो DGISPR जो त उहो ई पुराणो मौक़ुफ़ आहे, ऐं हुनखे त भई कमीशन में वञनि, कमीशन हेतिरा US में बि थी। बट हीअ जेको इलेक्टेड चीफ मिनिस्टर सो कॉल्ड आहिनि, हीअ जेको टी साहब जेके आहिनि, हिननि जी त ख़बरूं ई निरालियूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो दफ़ो यादि अथव पहिरीं में हिननि चयो त को पंहिंजे घर वारनि सां नाराज़ थी हलियो वञे थो, जॾहिं इंटीरियर मिनिस्टर त हाणे हिन माण्हू ते सरफराज़ बुगटी साहब ते छा ॻाल्हाइजे। एंड ही प्रॉब्लम आहे या सर, ही बिल्कुलु अॼु खां न आहे, हिनखे बि जी हा काफ़ी ॾहाका गुज़री विया आहिनि, त ही बिल्कुलु
मतिलबु सोच जो टकराउ आहे। हिकिड़ा माण्हू मतिलबु मिसाल आऊं चवां त यासिर साम्हूं वेठो ई न आहे, मञा ई न, हिन खे सॼी दुनिया चए पई सर काई साहब छा था कयो, यासिर साम्हूं वेठा, न बाबा ही तव्हां सम्झो न पिया, ही यासिर न आहे। हाणे इन ते आर्ग्यूमेंट कीअं कजे? तव्हां शनाख़्ती कार्ड कढी ॾेखारियो सर आहियां, त चवंदा न ई जाली आहे, अलाए तोखे केरु ॾिनो आहे शनाख़्ती कार्ड। हाणे मतिलबु हिन ते छा गुफ़्तगू कजे? चइजे पियो बाबा सिस्टम में पाणी न आहे, चइजे थो त 190 मिलियन पाउंड सिंध जा आहिनि, जी हा, त पोइ चइजे थो त पोइ छा थी वियो? अगरि सिंध जेको आहे हिते कुझु 40-50 लख एकड़ ज़मीन बंजर थी वई ऐं पंजाब में 40-50 लख एकड़ ज़मीन आबाद थी वई, त रहंदी त पाकिस्तान में ई न। त भाईजान ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी माउ जा 4 पुट हुजनि था माउ पीउ जा, त पोइ भला 2 बुखिया रहिजी वञनि त कहिड़ो मसइलो आहे? 2 पेट भरे मानी खाई वठनि, ॿिनि खे बुखियो करे छॾियो, त आख़िर आहिनि त भाउ न। इहो कहिड़ो, इहो त सगन भाइरनि में इहो आर्ग्यूमेंट इस्तेमालु नथो करे सघिजे। चइजे 190 मिलियन पाउंड लॻनि त सही इस्लामाबाद में पिया न, भई तव्हांखे कहिड़ी ॻणती आहे? अरे सर पर पोइ कराची बि त पाकिस्तान आहे न। उसूल एंड एग्जीक्यूशन त When you see, ये पुरानो मुझे कंसिडर्ड ओपिनियन है, when शहबाज शरीफ या मरियम नवाज़ पंजाब जी तरक्की जी ॻाल्हि करे थी, पंजाब जी ख़ुशहाली जी ॻाल्हि करे थी, त इन वे हू पाकिस्तान जी ख़ुशहाली जी ॻाल्हि करे पई न। साॻी रीत अगरि सिंध बलूचिस्तान ऐं केपी जेके आहिनि ख़ुशहाल थियनि था, आबाद रहनि था, त उहो पाकिस्तान जी ख़ुशहाली आहे न। त इहो छो ज़रूरी आहे त पंजाब जी ख़ुशहाली जी ॻाल्हि कजे? त उहा त थी ज़बरदस्त ॻाल्हि, बाक़ी ॿिया नंढा सूबा चवनि त उहो थी वियो कॉम्परस्ती। सो हिन में दलील ते ॻाल्हाइणु ॾुखियो थी पवंदो। ऐं कॾहिं कॾहिं हू कॾहिं कॾहिं जज साहब पहिरीं फ़ैसिलो करे वेठा हूंदा आहिनि त फ़ैसिलो छा ॿुधाइणो? एज़ अ मेजर लेवल ते ॼण माना इहो महसूसु थिए थो ॼण माना हर लिहाज़ सां हिकिड़ो डिनाइल में हलनि थियूं शयूं, हर लिहाज़ सां, हर हंधि हर लेवल ते। जंहिं वटि बि इख़्तियार आहे, जी हा, जंहिं वटि बि यासिर इख़्तियार आहे न, हू मिसाल हिकु पुलिस वारो आहे। अॼु हिकु नंढी क्लिप ॾिठी हुई कराची में, ठेले वारे खां पुलिस वारो जेको आहे उहो फ्रूट ज़ोरी मुफ़्त में खणे पियो, त विड़ेसि त उन गारियूं पियो ॾे। त कहिड़ो मसइलो आहे यार, हिकिड़ो आउं खणी वेठा तुंहिंजो जेको आहे सूफ़ या केलो आउं खणी वेठा, कहिड़ो वॾो मसइलो थी पियो यार, भई छो खणी वठंदे? छाकाणि त आउं कारी वर्दी मुंहिंजी पातल आहे। त सर्टेन थिंग्स जिते तव्हां दलील ऐं मंतक ॾेई नथा सघो, त भई हाणे हुनजो दलील आहे त आउं पुलिस वारो आहियां, अगरि मूं खणी वरितो हिकिड़ो केलो या सूफ़ या वठेव, त ठेले वारे खे एतिरी नाराज़गी छो पई थिए? हाणे ॾियो मूं, ॾियोसि दलील। अॻिते हलूं था पिया। हीअ कल्ह खां त न, बल्कि जॾहिं खां हीउ किनाल वारो इशू थियो आहे, त कल्ह खां कुझु वॾा वॾा सहाफ़ी बि, इवन जियो बि, त हीअ रिपोर्ट्स हलणु शुरू थियो। जूनियर ज़ुल्फ़कार जेको आहे उहो सियासत में एक्टिव थियो आहे, पीपल्स पार्टी लाइ टफ टाइम अची सघे थो, इहे सभु कुझु थियणु शुरू थियो। पर जूनियर ज़ुल्फ़कार साहब पाण ई माना चयो अथव, मां फ़िलहालु न आहियां अञा सियासत में, अञा सिखां थो पियो। इहो जेको मौक़िफ़ तव्हां ॿुधायो पिया जूनियर ज़ुल्फ़कार जो, इहो 3-4 ॾींहं पहिरीं मूं टाइम ते बि ॾिठो त भई मूंखे अञा सिखणो आहे, लेकिन पाणे पोइ वरी चए पियो त सोचां पियो त इहा ई पार्टी पंहिंजे फादर वारी एक्टिव कयां या नई ठाहियां, छा कयां। ॾिसे, सियासत खे यासिर साहब सिंग न थींदा आहिनि, लेकिन राइट नाउ हू पंहिंजे पाण खे हिकिड़ो एक्टिविस्ट चए पियो, लेकिन ज़ाहिर माण्हुनि में जॾहिं तव्हां मोबिलाइज़ेशन ऐं हिन में अचो था, ज़रूरी न आहे त पॉलिटिकल वर्कर मोबिलाइज़ेशन कंदा आहिनि, नॉन पॉलिटिकल वर्कर्स बि, एक्टर्स बि, वर्कर्स बि कंदा आहिनि इहो कमु, लेकिन इहा त ज़रूरु चारो तरफ़ चयो वेंदो हो। पर हाणे कंटेम्पलेट या सोचणो त हुनखे पवंदो जेको त भई इलेक्ट्रोल पॉलिटिक्स लाइ जेके लवाज़मात घुरबल हुजनि था, ऐं स्पेशली सिंध में उहे लवाज़मात अगरि पूरा आहिनि, ॿी ॻाल्हि आहे। ऐं सिंध में ख़ासि करके पर सभु हिकु ॻाल्हि सम्झ थी अचे, पीपल्स पार्टी खे छा थ्रेट हुजणु खपे? छा मां के ॿिए फोर्स जो उभरण जो? ॾिसो,
हिन बहस इहा फ़िक्र या भउ पीपल्स पार्टी खे आहे या न आहे, पीपल्स पार्टी सोचे। हिकिड़ी ॻाल्हि सिंपल सम्झां थो त ओवर डिकेड्स पंजाब में स्टैब्लिशमेंट जेको आहे हुते ऑल्टरनेट पॉलिटिकल पॉपुलर फोर्सिस ठाहियूं। जी हाँ, पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में नवाज़ लीग ठाही वई, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी खे सफ़ायो करण लाइ PTI ठाही वई। सिंध में हिते जॾहिं बि स्टैब्लिशमेंट पीपल्स पार्टी जे साम्हूं का शइ ठाही आहे त उहे इतिहाद आहिनि इंडिविजुअल्स जा, फ़र्दनि जा इतिहाद ठाहिया आहिनि। उहे 2008 खां पोइ शायदि हुननि खे ज़रूरत न महसूसु थी आहे। सिंपल बस पोइ हिते पोइ हाणे ज़रूरत आहे न आहे, फ़िलहाल त न आहे। उहो त मूंखे ख़बर न आहे। हिकु सवाल त किनाल वारे मसइले ते ज़रा जॾहिं रेज़ोल्यूशन पेश थिए, जेसि ताईं PTI जो रेज़ोल्यूशन पेश थिए, फ़िलहाल ताईं पीपल्स पार्टी चवे थी पई त न, छा पीपल्स पार्टी हाणे बि जेको पीपल्स पार्टी डिस्कशन हले थी पई नून लीग सां पावर शेयरिंग ते, इज़ दैट इनफ त पीपल्स पार्टी खे पावर शेयरिंग मिली वई कुझु? You see, that is $1 million question, Yasir Saab, that what People's Party is doing or what is happening on the ground. Exactly, हाँ. Both the things. ॿई शयूं. Are they enough? छाकाणि त अञा ताईं डिस्पाइट द फैक्ट कि पीपल्स पार्टी हिकिड़ी इतिहादी हुकूमत न सिर्फ़ु उन्हनि जी लीडरशिप कैनाल्स जी मुखालफ़त कई आहे, उन ई पार्टी जी सिंध असेंबली में अक्सरियत रखंदड़ पार्टी ऐं पोइ यूनानिमसली सिंध असेंबली ठाराह मंज़ूर कयो आहे। पर वफ़ाक़ी सरकार जे कनि ते जूसरी आहे छा? कुझु माना को रिस्पॉन्स ॾियण लाइ तयारु न आहिनि, को रदमल ॾेई छॾीनि बसि। जॾहिं ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि कयां ऐं हुन खां पोइ मम थी वञा हुन मौज़ू ते कुझु न चवां त तव्हां हमेशह चवंदो त सही जेको 8 ॾींहं पुराणो मौक़ुफ़ हो अली काज़ी जो, उहो ई मौक़ुफ़ स्टैंड कंदो। त पुराणो मौक़ुफ़ वफ़ाक़ी सरकार जो त एहसन इक़बाल आहे, उनखां पोइ त को वफ़ाक़ी सरकार जो मौक़ुफ़ ई न आयो आहे नवाज़ लीग जो। त असां इहो सम्झण में हक़ बजाने में आहियूं त एहसन इक़बाल वारो ई मौक़ुफ़ हींअर नवाज़ लीग जो मौक़ुफ़ आहे, यानी सिंध जा माण्हू अजायो पिया गोड़ कनि। साॻी रीति जेको सॼी सिंध में ई थिए पियो, इन ते बि को मौक़ुफ़ न, यानी हाणे त हुननि जी इतिहादी पार्टी बि चए पई ऐं ख़ल्क़ ख़ुदा बि सिंध जी चए पई त हीअ न थियणु खपे। पर असां वटि अञा ताईं एहसन इक़बाल ऑन द रिकॉर्ड आहे त सिंध जा माण्हू अजायो गोड़ था कनि। जी कॉलर सां गॾु मीर एजाज़ टालपुर टंडा हूंदा। जी टालपुर साहब छा चाहींदा? अस्सलाम ताईं कैसा जो कोई मिसाल पे ॾिनो त हिकिड़े कुझु एकड़ सिंध जा घटि आबाद थिया त पंजाब जे अंदरि मुल्क खे को नुक़सानु कोन थींदो साईं। मूंखे उहो अलाए रखा आस्ती असां DC हूंदो उहो यादि अची वियो कि पाणी खोटला असां जुलूस वठी वियासीं तो असां ते कावड़ जी पियो कि तुम पागल हो गए हो क्या, नहरों से पानी कोई आसी तो घर तो नहीं ले गया ना, वही पानी अगर 4 एकड़ ऊपर नहरों में ही जमीनों में ही जाएगा तो वो आबाद होगी, आपकी कम होगी तो क्या मुल्क पे नुकसान हो गया, वही इनकम आएगी। तो बिल्कुल यही मिसाल माइंड सेट है हिननि जो साईं। हू पंहिंजी नज़र खां ई ॾिसनि था, पाकिस्तान बि हुननि जो आहे, हुबुल वतन बि हुअ, बाक़ी हर माण्हू खे हू गैर मुहिब ऐं हिकिड़ी शक जी निगाह सां ॾिसनि था। जेकॾहिं असीं पंहिंजे हक़ लाइ ॻाल्हि करूं था असीं जेको शरपसंद थी वेंदासीं। इहो हुनजो हिकिड़ो माइंड सेट आहे साईं, हुनखे पाण तब्दील ॾाढो ॾुखियो थींदो, सवलो कोन थींदो पंहिंजी ताक़त जॾहिं पाण गॾिबासीं थींदो, बाक़ी हू इहो माइंड सेट चेंज कोन थींदो साईं। महिरबानी। ठीकु आहे साईं। छा DC साहिबु छा पियो चए त किथे मथे पाणी इस्तेमालु थिए थो? हा साईं, कहिड़ो मसइलो आहे साईं, सिंध में ई पाणी रहंदो न मीर साहिबु। हलो टंडो कहिड़ो साईं किथां टंडो जान मोहम्मद में न पहुतो, भला मथे नवाबशाह में थी वियो, मथे सखर में थी वियो, सिंध में आहे न साईं। पोइ डिग्री वारनि खे टंडो जान मोहम्मद वारनि खे छो परेशानी बि थिए? इहा त अहिड़ी लॉजिक आहे न। टेक्निकली त वाक़ई में सिंध में ई पाणी उहो जेको मथे चोरी थियो उहो सिंध में ई रहियो, पर टंडो जान मोहम्मद वारा या डिग्री वारा या कोट गुलामत वारा हिन पासे वारा लाड़ वारा इन ॻाल्हि में राज़ी थी वञनि। सुभाणे अगरि पाणी आयो, सखर में बाला ई बाला पाणी इस्तेमालु थी वञे, पुछड़ी में पाणी न पहुचे त बदी में ठठे वारनि खे छा चऊं? साईं बसि छा थियो कि भला भाउ आहिनि पंहिंजा सिंध जा। अगरि घोटकी वधीक पाणी पी वरितो, अगरि नवाबशाह वधीक पी वरितो, अगरि हैदराबाद वधीक पी वरितो, तव्हांखे न मिलियो ख़ैर आहे, तव्हां उन में रहो, कहिड़ो मसइलो आहे? त ही अहिड़ी दलील आहे त अगरि सिंध में पाणी न आयो, चोलिस्तान आबाद थी वियो त सिंध जे माण्हुनि खे हिन ॻाल्हि ते ख़ुशि थियणु खपे, ताड़ियूं वॼाइणु, वाह वाह ज़बरदस्त। पर
छा चइजे न चओ चई बि नथो चओ सघे। लॉजिक न आहे ही अहिड़ी मंतकूं आहिनि जंहिं ते भई छा कहिड़ी मथो हणो। एग्ज़ैक्टली माण्हू चई बि नथो सघे न ऐं त सिंध जी ख़ुदि जी मिसाल ॾियां पियो। Yes. हाउ कैन यू से दिस मिसाल असीं हिते डिफेंस वारे पासे में हिते वेठा आहियूं, असांजी भर वारी बिल्डिंग में पाणी अचे, पाण वटि न गैस अचे न पाणी अचे, असांखे कराची वाटर बोर्ड वारे चए यार आप खुश हो ना, आपके पड़ोसी के पास तो पानी आ रहा है। अरे भाई पड़ोसी का से आ रहा है बिस्मिल्लाह, मेरे पास तो नहीं आ रहा ना। लॉजिक 4 लाख एकड़ ज़मीन आबाद करणी आहे चोलिस्तान में, इहो बि त सम्झ नथो अचे त छा अचीव थींदो हिन मां। ही बि ख़बरूं हलनि थी पियूं तालिबान में जेको अफ़गानिस्तान में जेके TTA आहे पाण में विड़ी पिया आहिनि। हक़ानी नेटवर्क जेको पाकिस्तान सां एफिलिएट हो, ॿुधण में अचनि थियूं त सिराज नकानी साहिबु जेको आहे इस्तीफ़ा ॾेई छॾियो आहे। साईं अगरि त हिन में अगरि हू पाण में विढ़नि पिया काबुल वारा, त हिन में अलाए असांजे पिटू परातन कमु कयो आहे या असां हिन में पिटनि परातन सां गॾु कुझु ॿियो बि असांजो हिसो पती आहे, मूंखे ख़बर न आहे। लेकिन पाण अगरि विढ़नि था, अञा खुली न विढ़िया आहिनि। ॾिसो फ़र्क़ु त पवंदो, फ़र्क़ु ॿिनि क़िस्मनि जो पवंदो। अगरि काबुल वरी डिस्टेबलाइज़ थिए थो, यानी अगरि हुते का खाना जंगी शुरू थिए थी, अगरि पाण में विढ़नि था ऐं को वॾो फैक्शन, जीअं अगरि तव्हां ॿुधाए पियो हक़ानी, अगरि हुते अगरि वॾो फैक्शन उतां हिन आख़ुंज़ादा सां वारी इस्टेब्लिशमेंट सां विढ़ी पवनि था हुते, त ज़ाहिर काबुल डिस्टेबलाइज़ थींदो। डिस्टेबलाइज़ थींदो त जेको असांजे ख़िलाफ़ु पैटनेज आहे उहो वधी बि सघे थो ऐं घटिजी बि सघे थो। यस, छाकाणि त हींअर अगरि टको पैसो हिननि TTA वारनि जो को होल्ड आहे बि, त हू पंहिंजी खाना जंगी में पूरा थी वेंदा। यस, लेकिन हिन सां खटिबो बि इन करे जो ही जेके ॿिया विढ़नि पिया TTP वारा, दाइश वारा, ही जेके पाकिस्तान में दहशतगर्दी कनि पिया, इहे बि पोइ हुन झेड़े में बि त हिसो विझंदा न, या हू हक़ानी जे पासे थींदा या ॿिए पासे थींदा, त हू बि विरहाइबा। हू बि को फर्दनि जो नालो त कोन्हे न। त हाणे अलाए असांजी पिटूं लॻियूं अथनि, अलाए कुझु ॿियो, लेकिन विढ़ी पिया त कुझु थोरे ॾींहंनि लाइ शायदि आथत थींदी कुझु। पर उन में बि त सिविल वॉर अगरि थी त आख़ुंज़ादा जेको चयो वञे थो पियो त उहो असांजे पाकिस्तान जे एंटी रखनि था पिया, सोच हक़ानी फेवर रखे थो, ज़रा एंटी रखे थो पियो त उहो TTP खे फेवर कंदो, ऐं अगरि एंटी रखे थो पियो त नॉर्दर्न अलायंस बि शायदि हुन सां गॾु बि आहे। इहे त कमु ख़राबु थी सघे थो। सर ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हींअर आउं इअं सम्झां थो, जेको इंडिया जेको पाण बार बार चयो पियो वञे त इंडिया जिन्हनि एरियाज़ में जेके हू एलिमेंट जेको असां वटि अचे थो ऐं विढ़े थो, उते ही आख़ुंज़ादा कुझु करे बि न पिया सघनि। ईअं थोरी आहे त टोटल अफ़गानिस्तान ते हिननि TTA वारनि जो को रिट आहे हुते। ही काबुल खां ॿाहिरि, कंधार खां ॿाहिरि हिननि खे शायदि ई को रिट हुजे हिननि जी, मूंखे ख़बर न आहे। आउं हिकिड़ी पंहिंजी हुन ते ॻाल्हि, इवन अमेरिका जी टोटल रिट न हुई त हिननि जी किथां अची वेंदी। इवन सोवियत यूनियन टोटल अफ़गानिस्तान ते पंहिंजी रिट न क़ाइमु करे सघियो, त हिननि जी किथां अची वई हूंदी। त हू जेको इंडियन इन्फ्लुएंस आहे, हू यकीनन ॿियनि टेरिटरीज़ जेका अफ़गानिस्तान जूं आहिनि, उते हुनजा ट्रेनिंग सेंटर्स, उते उन्हनि खे जेको लॉजिस्टिक्स ऐं हू पहुचाईंदा हूंदा पोइ। सो लेकिन फ़र्क़ु त डेफिनेटली पवंदो अगरि पाण में विढ़ी पिया त। लेकिन नंढड़ी बसि इहे ई फॉल्ट लाइन्स आहिनि न जेके इवेंचुअली एक्सप्लॉइट थींदे पहुची। ठीकु आहे साहब, वरी साहब नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।